हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहियां, तू जे गद गद हुजी, तू जे गद गद हुजी पोइ मां आहियां। हाँ मां तुझे बिना कुछ भी त नाहियां। अरे छा कजे छा कजे छा कजे, हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। हो ला 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 ला, हो तो सां जॾहिं मिला तोखे ॾाढो वणा। पाण खे तुंहिंजे लाइ, पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियो पियो ठाहियां। हाँ मां तुंहिंजे बिना कुछ भी त नाहियां। अस्सलाम वालेकुम सभिनी सिंध वासियुनि खे, बल्कि जेके जेके हिन वक़्तु मूंखे ॾिसनि पिया, जिथे जिथे ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी खे सलाम ऐं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सदा सलामत हुजो। ऐं प्रोग्राम आहे लाइव विथ राजा ऐं आउं आहियां राजा मेमूण, ऐं तव्हां सभिनी खे दिल्ली गहराइयुनि सां भली कार पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में। ऐं मौसम जेको दिलि जो मौसम आहे उन में चेंजिंग्स अचण वारियूं आहिनि, छो त ज़ाहिर सी ॻाल्हि आहे इलेक्शन थिए पई ऐं इलेक्शन में इहो थींदो आहे त दिलि जो मौसम कॾहिं सुठो थींदो आहे, कॾहिं ख़राबु थींदो आहे। सो ऐं जेको आहे सो असांजी ज़िंदगी में जॾहिं नवाण ईंदी आहे, नयूं शयूं ईंदियूं आहिनि त पोइ ॾाढी चेंजिंग्स माना असांजे अंदर में बि अची वेंदी आहे। सो दिलि जे मौसम खे बहितर रखिणो आहे, सुठो रखिणो आहे ऐं घणो जेको आहे सो पैसे वैसे जे पोयां नाहे भॼणो। ज़िंदगी जेकॾहिं सुकून में गुज़रे थी त अलाह साईं जो शुकुरु अदा करिणो आहे। ऐं बसि मां चवंदो आहियां त टे वक़्तु मानी मिली वञे ऐं इख़राजात ख़तमु थी वञनि माण्हूअ जा, बसि इहो काफ़ी आहे। बाक़ी हरूभरू पैसा गॾु करणु या एतिरी लालच करणु उहा हिकिड़ी पंहिंजी सिहत लाइ सुठी न हूंदी आहे। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो प्रोग्राम में लाइव शामिल थी वेंदो। ऐं मैसेज जमा करे सघो था, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते जनाब, उन ते तव्हां मैसेज बि करे सघो था। सो छा कजे छा कजे छा कजे, खोड़ सारा प्यारा दिलि वारा स्पेशली जेके मुंहिंजा रेगुलर कॉलर्स आहिनि, नंढड़ा नंढड़ा कॉलर जेके आहिनि, अरीबा, मरियम ऐं सवेरा ऐं ॿिया बि नंढड़ा कॉलर काफ़ी आहिनि जिन जा मूंखे नाला नथा अचनि, ऐं ॿिया जेके वॾड़ा वॾड़ा असांजा कॉलर आहिनि उहे बि ज़रूरु वेट कंदा आहिनि ऐं स्टार्ट खां वठी प्रोग्राम खे इंजॉय कंदा आहिनि। सो सुठो लॻंदो आहे। कॾहिं कॾहिं के माण्हू ईंदा आहिनि जेके चैनल ॾिसंदा आहिनि, हा थोरी घणी ॾिसंदा वरी पोइ वरी, छो त परेशानियूं घणियूं आहिनि न, टेंशन्स घणा आहिनि ज़िंदगी में। जेकॾहिं असां पंहिंजी लाइफ मां मोबाइल फ़ोन खे कढे छॾियूं त असांजी ज़िंदगी में अलाए कहिड़ा टेंशन हलिया वञनि। असां जेकॾहिं पंहिंजे ज़िंदगीअ मां इहे ब्रेकिंग न्यूज़ ख़तमु करे छॾियूं, कंहिंजी हुकूमत अचे थी कंहिंजी नथी अचे, महांगाई आहे कीअं आहे, एक्स आहे वाय आहे ज़ेड आहे, इहे सभु कुझु कढे छॾियूं त असां ॾाढे सुकून सां दाल चांवर खाए घर में सुकून सां आराम बि करे सघूं था। टेंशन्स न पालींदा कयो, टेंशन जंहिं बि पालिया आहिनि, परेशानियूं जंहिं बि पालियूं आहिनि, उनजी ज़िंदगी घटि थी आहे। ऐं उन सां गॾु गॾु जेके उनजा जेके प्यारा आहिनि, जेके आसपास जेके माण्हू हूंदा आहिनि, उहे ॾाढी स्ट्रगल कंदा आहिनि। सो पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो इन्हनि माण्हुनि जे करे जेके तव्हां सां प्यारु कंदा आहिनि, तव्हांखे मोहबत ॾींदा आहिनि ऐं तव्हां खां सवाइ हू कंहिंखे बि कुझु कोन सम्झंदा आहिनि। सो प्रोग्राम जो आगाज़ कयूं था हिकु सुठे सुठे सूफ़ी कलाम सां। मोहे रंग दे
आशिक़े मुर्तज़ा मेरी बिगड़ी बना है, नाम खुदा पूरा हो जाए मेरा सवाल। रंग ऐसा चढ़ा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। मोहे रंग दे रंग दे रंग दे, मोहे रंग दे लालन साया। मोहे रंग दे रंग दे रंग दे, मोहे रंग दे लालन साया। तू है दर की तेग के जैसा, देखा कलंदर जग में न ऐसा। तू है दर की तेग के जैसा, देखा कलंदर जग में न ऐसा। तू जलाली भी है, तू मिसाली भी है, दरे पंचतन का तो सवाली भी है, इसे आगे न दूजी मिसाल। रंग ऐसा चढ़ा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। मोहे रंग दे रंग दे रंग दे, मोहे रंग दे लालन साया। मोहे रंग दे रंग दे रंग दे, मोहे रंग दे लालन साया। रोज़े अज़ल से रोज़े अबद तक, ज़िक्र कलंदर होगा लहद तक। रोज़े अज़ल से रोज़े अबद तक, ज़िक्र कलंदर होगा लहद तक। लगी तेरी लगन, बोले मेरा ये मन, तुझसे मिलके मेरी आरज़ू का चमन, तेरे जलवा का रंग जमाल। रंग ऐसा चढ़ा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। रंग ऐसा चढ़ा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। रंग ऐसा चढ़ा दे, ओ मुर्शिद बिगड़ी बना दे, ओ साया भाग जगा दे, ओ साया कर्म कमा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। तू है फकरे वली वलियों के वली, तू है आला नजर तेरा मुर्शिद अली, काया रुतबा है तूने कमाल। रंग ऐसा चढ़ा दे लाल, तेरे इश्क में डालूं धमाल। मोहे रंग दे लालन साया। 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 हाय छा कजे छा कजे छा कजे। वाल जी कुछ कोन कंदासीं, मोहबतूं विरहाईंदासीं, प्यार विरहाईंदासीं ऐं ख़ुशियूं विरहाईंदासीं रात जे हिन ख़ूबसूरत पहर में। रात जो पहर आहे ऐं थधिड़ो थधिड़ो पहर आहे ऐं थधिड़े थधिड़े पहर में जॾहिं थधिड़ियूं थधिड़ियूं हवाऊं लॻंदियूं आहिनि त दिमाग़ु ॾाढो फ्रेश रहंदो आहे ऐं दिलि खे हिकिड़ो सुकून मिलंदो आहे, तसली मिलंदी आहे त हा असां साहु खणूं पिया ऐं असां ॾाढो सुठो साहु खणूं पिया। ऐं जॾहिं माण्हू बंदि ऐं ॿूसट में हूंदो आहे, कंहिं घर में बंदि हूंदो आहे, कमरे में बंदि हूंदो आहे या किथे अलॻि सां कंहिं अहिड़े कम में बंदि हूंदो आहे त पोइ ॾाढी तकलीफ़ थींदी आहे साहु खणण में बि। त साहु असां सही तरीक़े सां खणूं पिया, अलाह साईं जो शुक्र अदा करणु खपे। ऐं जेको अॼु आहे उहो अॼु ई आहे, सुभाणे जी ख़बर न आहे त सुभाणे कुझु हुजे या न हुजे, मां हुजां न हुजां, तव्हां हुजो न हुजो। त अॼु जेको आहे न, अॼु उनखे तव्हां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां सेलिब्रेट कयो ऐं उहो चवंदा आहिनि त अपना कल ऐसे जियो जैसे कि आज हो। सो आख़िरी इहो ई मुंहिंजो चवणु हूंदो आहे त ख़ुशि रहंदा कयो ऐं ख़ुशियूं ॾींदा कयो माण्हुनि खे, छो त तव्हां सां जेके जुड़ियल माण्हू आहिनि न उन्हनि खे ॾाढी ख़ुशी थींदी आहे तव्हांजे ख़ुशि थियण सां। ख़ुशि रहंदा कयो। सो 02135122964 टेलीफोन नंबर आहे, इन नंबर खे तव्हां डायल कंदो ऐं प्रोग्राम में शामिलु थींदो। सो मोहबतूं अवाजूं विरहायूं पिया, प्यार अवाजूं विरहायूं पिया राति जे हिन ख़ूबसूरत पहर में ऐं वठूं था। थैंक यू सर, थैंक यू शाह साहब, थैंक यू वेरी मच। अॼु ख़ालिद शाह साहब तमामु घणे अरसे खां पोइ जेको आहे सो मुंहिंजी तारीफ़ कई आहे। सो थैंक यू अदा, तव्हांजी नज़रुनि जो कमाल आहे। सो आउं बि तव्हांखे अदा चवां पियो, कीअं पिया महसूसु कयो? सुठो महसूसु कयो पिया?
सो वेल जी कॉल ओपनर ॾिसूं था त उहा ई हूंदी अरीबा हूंदी। अरीबा छा हाल आहे? हाँ सही है। हेलो अंदर आवाज़ कोन थो अचे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आं? चाक चङी भली? हाँ खुश हैं, चाक चंगी भलियां तो खुश रहीं। आऊ ख़ुशि आहियां, आऊ चाक चङो भलियो आहियां। ईअं छुप थी रेड़ी रेड़ी ॻाल्हाई, छा थियो अथई? कुछ कान थे, सही तरह तो गाले। ओए ईअं सफ़ा ईअं सुस्ती सुस्ती में भई रेड़ी रेड़ी कोन ॻाल्हाइबो आहे, ईअं पई ॻाल्हाई। अॼु तो मूंखे निंड भी कोन्हे लगी। हा अॼु तो मूंखे निंड भी कोन्हे लगी। अलीज़ा तोखे छा थियो आहे? मुझे अॼु तो मूंखे निंड भी कोन्हे लगी। अॼु तोखे निंड बि कान लॻी आहे? छो निंड न लॻी अथई? तुझे पे सही तरह ॻाल्हाई कोन पई। हा ॿियो ॿुधाए, ख़ुशि वेठी आहे? चाक चङी भली? हाँ चाक चंगी भली वेठी आहियां, तूं चाक चङो भले? आऊं चाक चङो। रोज़ छो ईंदी आहीं प्रोग्राम में? ना चा न अचु भले, पर पुछां थो तोखां सवाल, कन मां खोटिया। सा ॻाल्हाइण लाइ हा तोसां ॻाल्हाइण लाइ तोखे ॾिसण लाइ। हा मूंसां ॻाल्हाइण जे लाइ, मूंखे ॾिसण जे लाइ। चलो इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मूंसां ॻाल्हाइण जे लाइ जेको आहे ॾिसण जे लाइ ईंदी आहे। सो ॿियो ॿुधाए हाल वाल, मकली जो छा हाल वाल आहे? अॼु सॼो ॾींहुं छा छा कई सुबुह खां वठी हिन महिल ताईं? सुबह उथी मां पहिरीं स्कूल वियसि, वरी वापसि आयसि, पोइ मानी खाधीमि, पोइ थोरो कमु कयमि, पोइ थोरो खेल कूदियमि, हुन खां पोइ थोरो ड्रामो ॾिठमि, हुन खां पोइ मानी खाधीमि, हुन खां पोइ खाधईं। ड्रामो कहिड़ो ॾिसई? हाँ ड्रामो कहिड़ो थी ॾिसी पई अॼुकल्ह? इंडियन ड्रामो है परिणीति। परिन जो? ना परिणीति। परी नीति। परी मीठी? परिणीति। हे परी प्रीति? परिणीति। परिनीति? हाँ हा ॾाढो देर सां सम्झ में आयो तुंहिंजो इहो ड्रामे जो नालो। बस परी जे नाले सां नीति मिलाइला परिणीति ड्रामो बस। चलो ठीकु आहे ठीकु आहे। को गानो शानो ॿुधाईंदी? तेरा फेवरेट गाने तू थे हाँ, जेको ॿुध। तू रोज़ गाईंदे शो में। हा रोज़ जेको तू पंहिंजे शो में गाईंदे न उहो गानो। अॼु लफ़्ज़ तोखे ॾियां थो आऊं ज़िंदगी। नहीं ज़िंदगी हाँ इहो कोन्हे गानो ॿियो। ज़िंदगीअ ते ॿुधाए न गानो। हूअं त ॿिया गाना सम्झे रखे। हल ॿुधाए 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 ॿुधाए। ॿिया फ्रेम ठाह न इरफान। हा अच किंजर ते केटी बंदर ते थोड़ा नंगर ते। अच किंजर ते केटी बंदर ते थोड़ा नंगर ते। तोखे जीअ में मां जॻह ॾींदुसि, तोखे अदब ते माखण उथी बीहंदुसि। हा पोइ बसि एतिरो थो चए। मूं ते एॾी कंदे महिरबानी, पोइ त वाह वाह थी वेंदी जानी। इहो केरु चवंदो? छा तू रोज़ अॻे गाईंदी न। हो अच किंजर ते केटी बंदर ते थर नगर दे, तोखे जीअ में जायूं मां ॾींदुसि, तुंहिंजे अदब में उथी बीहंदुसि। मूंॾे एॾी कंदे महिरबानी, पोइ त वाह वाह थी वेंदी जानी। अच किंजर ते केटी बंदर ते थर नगर दे। तू इहो गानो इलाही मज़े सां गाईंदे, मूंखे इलाही तो इहो गानो वणंदे। हा चलो ठीकु आहे ठीकु आहे। हा मुंहिंजी भेण सां ॻाल्हाए हिबा सां। हा ॻाल्हा 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 तूं ॻाल्हा हिबा। हेलो हेलो हिबा। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम हिबा। कीअं हाल लॻा पिया? ऐं ॿुधा कीअं हाल लॻा पिया? ऐं सुठो लॻा पियो? हा जाम सुठो पियो लॻे। हा चलो वेरी गुड वेरी गुड। ईअं तारीफ़ कंदी कर मुंहिंजी हा भाउ जी। हा तव्हां चओ न ज़िंदगी ते अरीबा गानो ॿुधाइण लाइ, ज़िंदगी ते आऊं तव्हांखे गानो थी ॿुधा ॿुधायां। ॿुधा ज़िंदगी ते गानो। उर्दू गानो है। हा ॿुधा। गम है या खुशी है तू, हा हा मेरी जिंदगी है तू। इहो हलंदो भाई हा हा बस एतिरो। ओके। गम है या खुशी है तू, मेरी जिंदगी है तू, मेरी जिंदगी है तू। आए हाय वाह 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 हिबा थैंक यू। वाह वाह टाटा बाय। टाटा बाय। हिबा मूंसां गॾु गॾु हुई फ्रॉम मकली ऐं अरीबा। हिबा ऐं अरीबा ॿई भेनरूं आहिनि पाण में ऐं ॾाढी सुठी दोस्तूं बि आहिनि हिक ॿिए सां। ॾाढो माना हिबा जी शइ अरीबा खाई वेंदी आहे, अरीबा जी शइ हिबा खाई वेंदी आहे, एतिरी दोस्ती आहे हिननि जी।
ऐं गॾु सुम्हंदियूं आहिनि, गॾु उथंदियूं आहिनि, गॾु स्कूल वेंदियूं आहिनि ऐं गॾु रांदि बि खेॾंदियूं आहिनि, विढ़ंदियूं सफ़ा कोन्हनि खे। इहे ॿई भेणूं ॾाढियूं सुठियूं आहिनि। सो इन्हनि भेणुनि जहिड़ो सभु भेणूं थियनि त वधीक सुठी ॻाल्हि थींदी। माण्हू भेणुनि सां विढ़े न घणो या भाइरुनि सां विढ़े न। नंढा जेके हूंदा आहिनि उनखे प्यारु ॾिजे, मोहबत ॾिजे। वॾा जेके हूंदा आहिनि उन्हनि जी बि इज़त ऐं एतिराम कजे। ऐं हमेशह मां चवंदो आहियां त जेके इहे मोहबतूं आहिनि या जेके इहे असांजूं इज़तूं आहिनि या असांजो जेको ॻाल्हाइण जो स्टाइल आहे, अंदाज़ आहे या असांजा जेके अमल आहिनि उन में तरबियत जो तमामु वॾो हथु आहे। असां तरबियत करणु ॿारनि जी छॾे ॾिनी आहे। नंढे हूंदे असां बसि चऊं था त सुठनि स्कूलनि में पढ़नि, एजुकेशन सुठी हासिलु कनि हीअं, पर इल्म सां गॾु गॾु तरबियत बि तमामु वॾो हिकिड़ो किरदारु थी रखे असांजी ज़िंदगीअ में। सो बेसिक जेका आहे उहा नंढनि ॿारनि जी आहे। जॾहिं खां उहो ॼमे थो उन खां पोइ बेसिक जेका हुनजी 12 खां 15 सालनि ताईं आहे। इन में जेको हू सिखी वियो इहो ई अॻिते बि हू जेको आहे सो हुनखे कंटिन्यू रखंदो। सो इनखे तव्हां मज़बूत रखो त तव्हांजो ॿारु ज़बरदस्त तरीक़े सां बल्कि कमाल जो हिकिड़ो इंसानु थी निकिरंदो असांजी ज़िंदगीअ में। सो 0213512296 टेलीफोन नंबर आहे। इन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थींदो। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। साईं किथे आहियो मेहराब साईं? ख़ुशि आहियां, चाक चङो भलो मेहराब साईं। न फोन खणे थो, फोन त खणे थो, साम्हूं ई फोन पई अथसि। हा ॿियो छा हाल वाला? घटिजी वियो, वरी चवंदा वधे थो। हा इहो घटाईंदुसि। ॿियो छा हाल वाला? तव्हांजो पेट्रोल पंप वग़ैरह सही पियो हले? यार बसि खॾड़े जॾहिं तव्हां घुरायो हाणे माना सियारे जो मौसम हो, को ॿकरो कोसजे या राति जो वेहूं आहे कचहरी हणूं आहे। बसि कराची में सागड़ जे रस्ते ते आहे न। बसि जॾहिं बि आयासीं त मेहराब जोड़े जे पेट्रोल पंप ते असां अची फोन कंदासीं हुनखे, चवंदासीं बसि कयो मेहराब साईं खे फोन। महिरबानी मेहराब भाई, महिरबानी। मेहराब जोड़े जो साहिबु असां सां गॾु भाई। साईं जा खॾड़े में पेट्रोल पंप आहिनि पंहिंजा। ऐं साईं असांजो रेगुलर कॉलर आहे। मुंहिंजो प्रोग्राम दिलि सां ऐं शौक़ सां ॾिसंदो आहे। ऐं पेट्रोल जी क़ीमत जो मूंखे ॿुधाए वेंदो आहे त हवा हाणे घटिजे थी, हाणे वधे थी। सो वरी पहिरीं ते घटिजे थो पेट्रोल पंप, इहा पेट्रोल पंप न पेट्रोल। सो पेट्रोल पंप बि माण्हू पंहिंजो वठी सघे थो जंहिं वटि पैसो हुजे। बाक़ी पाण त इहो हिते ई ईअं हूंदासीं, शो बि पिया कंदासीं। सो 0213512296 ऐं जेके माण्हू मैसेज कंदा न मुंहिंजा दोस्त जेके प्यारा मुंहिंजे पेज ते, उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश हूंदी आहे, रिक्वेस्ट हूंदी आहे त महिरबानी करे कान का सुठी सुठी नज़म, कान का सुठी सुठी शाइरी ज़रूरु मोकिलींदा कयो। सुठो लॻंदो आहे मूंखे तव्हांजी शेरो शाइरी पढ़णु, तव्हांजी नज़मूं पढ़णु मूंखे सुठियूं लॻंदियूं आहिनि। ऐं जॾहिं मां ॿुधाईंदो आहियां माण्हुनि खे पढ़ी त माण्हुनि खे बि सुठियूं लॻंदियूं आहिनि। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रजा भाई, आली मदद अब्दुर्रहमान चावड़ो मोट बल्कि सां साईं अल्लाह अली मदद। IFB खोले वेठो आहे, ख़ालिद शाह सम्झी वियो हूंदो मुंहिंजी ॻाल्हि खे। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहे, तबियत ठीकु आहे। तूं ॿुधा छा हाल, कीअं तबियत चढ़ी वई न तूं? हा बसि हाणे सुकून मिली वियो, सुकून दिलि खे मिली वियो। अरे धक लॻी पर कापारी पर बचाव थी वियो। हा बचा थी वियो बसि सिधो थी वियो सही थी वियो अमरा, सिधो थी वियो। तुंहिंजी दुआ और ख़ालिद शाह जी दुआ। हा अरे हल सही आहे। हा तव्हां ॿाहिरनि जी साईं ख़ालिद शाह जी दुआ न लॻी पोइ तव्हां सिधा हूंदा। बसि हाणे शादी करे छॾ अब्दुर्रहमान। इहो बि कंदुमि त साईं ख़ालिद शाह खे घुराईंदुसि, तोखे बि घुराईंदुसि। मसां छा असां वॾो माण्हू आहे, तूं काथे सां करी असांजो छा फिटो आहे, छा असांजी ज़िंदगी बि असांजो फिटो आहे छा? तूं ख़ालिद शाह जो नंबर अथई तो वटि? ख़ालिद शाह जो हा नंबर त छा साईं मुंहिंजो जो आहे, नंबर कीअं न आहे साईं जो? आहे साईं, त ॻाल्हि ॿोल थींदी आहे? घटि कंदा साईं, उहो बिज़ी माण्हू आहे न, उहो पंहिंजे राज जो करे शो वरी राज सां। बहरहाल नंबर त अथई न, फोन जो नंबर त अथई न, नंबर त अथई न फोन जो शाह साहब जो? हा नंबर आहे, ईंदुमि त कराची राब्तो कंदो। बसि सही आहे। हाणे तूं रुगो ब्रेक थियण दे। हा सही आहे, ठीकु आहे। न गानो छा लाइ, गानो सुभाणे ॿुधंदासीं सूमर ते। ॿुधा भला ॿुधा, सम्झी त वियो छा? अबा तूं न ॻाई थो कर यार, अलाह खे वञ यार। अब गाने ते वञो, बस
एॾो ॻाईंदो आहे मुंहिंजी दिलि चवंदी आहे घर हलियो वञा अला सही थो ॿुधाए। हलो भई गानो ॿुधो हली, ॾाढो प्यारो गीत आहे, आई होप तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं, एंजॉय कंदा। समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ तुंहिंजो प्यार बि तेज़ हवा में ॾीए ॿारणे जी कोशिश हुई वहंदे पाणीअ में काग़ज़ जी ॿेड़ी तारणे जी कोशिश हुई लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ मूंखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो इहो अमर प्रेम कंहिं वारीअ जे घर मिसल समुंड जे हिक ई वीर सां मिटिजी वेंदो मिटिजी वेंदो। रमदे बादल पुठियां डोड़ण माहड़ हासु छा थियणो थियणो ई जे कुझु हो तन्हा थियणो हो रुसवा थियणो लोक घणो ई रोकियो टोकियो पोइ बि तोखे चाहियोसीं वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं तोखे चाहियोसीं ओ छा कजे वेलकम जी अगेन ख़ुशामदीद भलीकार अवां सभु जी सड़नि खे दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम हो में जेको गीत हलियो उहो ॾाढो ज़बरदस्त हुयो कमाल हुयो जंहिंजा बोल हुया त समुंड किनारे वारीअ जो घर ठाहियोसीं तोखे चाहियोसीं
ऐं समुंड किनारे जेकॾहिं वारीअ जो घर ठाहिबो त उहो घर रहंदो ई, उहो कॾहिं आबाद न रहंदो। सो माण्हू कोशिशि करे त पंहिंजो घर जेको ठाहे थो, या माण्हू जेको पंहिंजी शादी बि करे थो, या एक्सपायर जेके बि आहिनि त रिश्ता जेके जोड़े थो, त उहे सोचे सम्झे ऐं सुठी जॻह ते सही तरीक़े सां जोड़े, न त समुंड किनारे ठाहींदो वारीअ जो घर त उहो रहंदो ई रहंदो। सो 0213512296 इन नंबर खे कंहिं डायल कयो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। महक कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, एतिरी देर खां होल्ड ते आहियां मां। छा कजे छा कजे छा हिकिड़ो त कजे, मुश्किल सां नंबर लॻे बि माण्हू होल्ड ते हलियो वञे। बसि छा कजे, कुझु नथो चई सघिजे। ॿियो छा हाल आहे? छा कजे छा कजे छा कजे। ॿियो छा हाल वाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, सब ठीक ठाक। तव्हां ॿुधायो, मां तव्हां ठीकु ठीकु अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। कीअं आहे दिलि जो मौसम कीअं आहे? माशाअल्लाह, बाग बहार आहे। अच्छा, उनजी वजह छा आहे? बसि अल्हम्दुलिल्लाह, ॿारनि खे ॾिसी माण्हू ख़ुशि थिए थो, फैमिली खे ॾिसी ख़ुशि थिए थो। यही वजह आहे, यही वजह रहंदी आहे हमेशह। चलो वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। ॿियो छा हाल वाल आहे? बसि ख़ैर ख़ैरियत, तव्हां ॿुधायो। मां बसि तव्हांजे साम्हूं वेठो आहियां, ग्रीन टी पियां पियो ऐं प्रोग्राम खे वज़न इंजॉय। घटाईंदा था वञो? वज़न सही पियो घटिजे न हाणे मुंहिंजो। हाणे सही आहे। हा, हाणे सबर त कयो, अञा घणा कुझु महीना सबर त कयो, ऐं महिनत ॾाढी पियो कयां। कुझु महीने खां पोइ सफ़ा शुमार न थी वञो, नज़र ई न अचो न नज़र त ईंदुसि, पर मतिलबु महिनत ॾाढी पियो। एक्सरसाइज़ करणु ॾाढी ॾुखी आहे। मां हुन सही चयो न सानिया मलिक, त वज़न वधाइण त सवली ॻाल्हि आहे, घटाइण ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे। मुंहिंजे नज़र में जेको आहे न, वधाइण ॾुखी ॻाल्हि आहे। वधाइण कीअं ॾुखी ॻाल्हि आहे? असांजो वज़न वधंदो ई कोन्हे, छा खाऊं छा पियूं, ओतिरो ओतिरो खायो पियो, खायो जाम खायो, ॾिसो कीअं थो वधे। राति जो देरि सां खाई जाम खाईंदा आहियूं, जाम खाऊं जाम खाईंदा आहियूं। बसि पोइ नज़र थी लॻेव तव्हांखे, छा कजे भला। हा त ॿुधाए इहो थी सघे थो। ॿुधाए भला छा थी ॿुधाई अॼु? अॼु उर्दू सां ॿुधायां? ॿुधाए ॿुधाए। जहाँ ठंडी ठंडी हवा चल रही है, किसी की मोहब्बत वहाँ पल रही है। जहाँ ठंडी ठंडी हवा चल रही है, वाह, किसी की मोहब्बत वहाँ पल रही है। ज़मीन आसमां हमसे दोनों खफा है, न तुम बेवफा हो न हम बेवफा हैं। ज़माना कहे बाहों में आजा, मोहब्बत कहे मेरी राहों में आजा। क्या बात है। न समझे ये मजबूरियां अपनी क्या है, न तुम बेवफा हो न हम बेवफा हैं। क्या बात है क्या बात है क्या बात। अभी कल तलक तो मोहब्बत जवां थी, मिलन ही मिलन था, जुदाई कहाँ थी। मगर आज दोनों ही बेआसरा हैं। वाह। न तुम बेवफा हो न हम बेवफा हैं। वाह वाह वाह, कमाल कमाल कमाल। जहिड़ो महक जो आवाज़, जहिड़ो महक जो सुर, ऐं तहिड़ी महक जी सिलेक्शन। मुंहिंजो फेवरेट सॉन्ग आहे इहो, ऐं तहिड़ी तमामु घणो पसंदि आहे। माना महक जी महक जेका आहे उहा लाइव राजा में अची चुकी आहे।
बिल्कुल बिल्कुल ऐं इंशाल्लाह कायम रहंदी। चलो थैंक यू वेरी मच। मैं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजे बचड़नि सां गॾु सदा सलामत हुजो। मुंहिंजूं दुआऊं तव्हां सां गॾु गॾु हूंदियूं आहिनि ऐं बसि ख़ुशि हुजो। ॿियो हुकुम असांजे ऐं लाइ। अल्लाह साईं तव्हांखे बि तव्हांजे प्रोग्राम खे बि अञा वधाईंदो, अञा आमीन। वधाईंदो। थैंक यू वेरी मच महक, थैंक यू। महक बलोच फ्रॉम कराची। ऐं महक ॾाढी पुराणी कॉलर आहे मुंहिंजी ऐं तमामु घणो अरसो थियो आहे महक खे मुंहिंजे मुख़्तलिफ़ शोज़ में मुख़्तलिफ़ चैनल्स ते उहो कॉल कंदी रही आहे ऐं विच में शादी हुनजी थी वई ऐं मुंहिंजे ख़्याल सां दुबई शिफ्ट थी वई त वरी मुंहिंजे ख़्याल सां वापसि अची वई आहे त हाणे जेको आहे सो हू प्रोग्राम में रेगुलरली शामिलु थिए पई। सो थैंक यू वेरी मच महक ऐं अव्हांजी पूरी फैमिली जो थैंक यू, अव्हांजे हस्बैंड जो थैंक यू ऐं जेके बि तव्हांजी पूरी फैमिली जा रहनि सभिनी जो थैंक यू। थैंक्स चवंदासीं उन्हनि सभिनी खे त उहे तव्हांखे वरी शामिलु बि थियणु ॾियनि था। सो ख़ैरु मोहबतूं विरायूं था, प्यार विरायूं था, ख़ुशियूं विरायूं था। ऐं इहो मां हिकिड़ी मूवी ॾिठी अॼु जेको उनजो इहो हुयो त मां तव्हांजो बि थैंक यू ऐं बाय बाय इन तरीक़े जी हिकिड़ी मूवी हुई। उहो जेको आहे सो नंढड़ो ॿारु वञे पियो स्कूल त सभिनी बाय बाय पापा, बाय बाय ट्री, बाय बाय गिलास, बाय बाय चेयर, थैंक यू सभिनी खे थैंक यू। इन जे करे मूं महक जे पूरी फैमिली खे थैंक यू करे छॾियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी अदा ख़ुशि आहियां, चाक चङो भलो मुख़्तियार रुस्तमाणी। महबूब साईं मां नौकर खादम ख़ुशि आहियो तबियत सही आहे? बिस्मिल्लाह मां ठीकु आहियां अल्हम्दुलिल्लाह सभु सेठ। हा महबूब साईं अॼु तबियत तव्हांजी बहितर तमामु फर्स्ट क्लास लॻो पिया। हा माशाअल्लाह। हा महिरबानी। तव्हां सुहिणा हो या तव्हांजे या वधाउ न आहे या तारीफ़ न आहे, हुस्न जी तारीफ़ कबी न, जेको सुहिणी शइ नज़र अचे त उनखे माण्हू माशाअल्लाह चवे न। न आस्ते आस्ते हाणे वार बि अचनि पिया न, तॾहिं त चवां थो पियो न। अलाए छा थो चई, छा ॿुधमि ई न, ॿुधा वरी। हा ॿियो ॿुधा। हा ॿियो ख़ैर लॻो पियो आहे। आख़िरी प्रोग्राम आहे हफ़्ते जो। अलाए माना तूं छा थो चई मां वञा छॾे भले छा? न हफ़्ते जो आख़िरी प्रोग्राम आहे न। तव्हांजो मरे फॉरेन टूर हुयो उहो छा थियो? न सुभाणे वरी कंदासीं, जुमो छंछरु आचर तूं चई त कयूं। न उहो त तव्हां कोन कंदो मूंखे पक आहे। दवा खाधी अॼु या अब्दुर्रहमान जो सेक लॻो आहे तोखे बि? न अब्दुर्रहमान जहिड़ो अलाए न कंदो। इहो वरी चओ चाची। बलोचिस्तान जो असां सिंध जा। हा पर अब्दुर्रहमान जहिड़ो इहो छा चई वरी ॿुधा। यार इहो बस अदा छा कजे ॿुधा को गीत गज़ल गानो जल्दी। बिल्कुलु हे गानो ॿुधायो। तव्हां फॉरेन वञो था न घुमण? वरी वञो था घुमण? अदा मूं बस कई आहे, कैंसिल कयो प्रोग्राम, नथो वञां। छो मूंखे तो ख्वार कयो आहे अची? तूं छॾे वेंदे मुंहिंजो साथ त छा थींदो पिरी, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पिरी, तोखे छॾण न का मयार ॾिबी नई का बद दुआ ओ यार ॾिबी, तूं ख़ुशि रह जिते बि यार हुजे, कोराई याज़ तोड़े धार हुजे, तोखे तुंहिंजो दुमानो दुआ यार कंदो, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पिरी। वाह साईं वाह। इरफान मजर में हेॾे वञा थो त हेॾे हलियो न स्पीड में। हा साईं हे जेको कंदो आहे न, जेको चऊं था उहो कर बसि। हा साईं मां इहो ट्रैक ॿुधाइजो इहो थोरो असांखे अॼु। छा? इहो गानो ॿुधाइजो जेको तव्हांखे ॿुधायो आहे मां। आख़िर ताईं ॾिस इहो गानो लॻल आहे अॼु। महिरबानी। थैंक यू अदा, थैंक यू वेरी मच। न तूं छा माना तुंहिंजा नखरा सऊं असां, हे कैमरामैन आहे मुंहिंजो जनाब इरफान साहब, छा कयूं माना हिनखे वरी कुझु चओ न पोइ हिकिड़ो छा छाटर वाटर लॻंदी अथई छा? हलो जी छा कजे इहे भई प्यारा कॉलर आहिनि ऐं हुन सां गॾु प्यारी मुंहिंजी टीम आहे। इरफान ॾाढो ज़बरदस्त कैमरामैन, फस्ट पहिरें ॾींहं खां थो करे न हीउ मुंहिंजो जॾहिं खां हीउ आयो आहे शो। हा त पहिरें ॾींहं खां वठी शो करे पियो लाइव एतिरा जा, हुनजो कैमरामैन आहे ऐं ओबी ऑपरेटर त 2-3 प्यालो करे आहे। बाक़ी जेको आहे सो साईं नईम साहब आहे, हाणे नईम रिन साहब। सो
सो बाक़ी ॾिसूं था अला मालिक आहे हुनजो बि। सो शाह साहब डायरेक्टर आहे शुरू खां वठी मुंहिंजे हिन शो जो, ऐं जेको आहे शाह साहब हाणे ॿियो जेको शो आहे उहो उनजी बि चए थो मां डायरेक्शन कंदुसि। सही, विश यू बेस्ट ऑफ लक। तव्हांजो शो आहिनि, तव्हांजा चैनल्स आहिनि, तव्हांजा शोज़ आहिनि, तव्हां कयो। असां त होस्ट आहियूं भई, असांखे त होस्टिंग करणी आहे, जिथे बीहारियो असांखे। सो ख़ैर कॉल था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। वॾा साह न खण बाबा, नालो ॿुधा। अलीजान शरीफ राम शिकारपुर चवां वई। कहिड़ा हाल आहिनि शर साहब, ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह बेहतरीन। तव्हां ॿुधायो रज़ा साहब, ख़ुशि आहियो? ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। अॼु माना खर्ज जो आवाज़ में भला? हा बिल्कुलु बिल्कुलु। उन ॾींहुं जेको नंढड़ो थियो निंड मां, अॼु इंशाल्लाह फ्रेश आहियूं। अॼु तूं थियो आहे निंड मां? चलो चलो बिल्कुलु बिल्कुलु। ॿियो ख़ैर आहे? शो ॾिसंदा आहियो मुंहिंजो रेगुलर या कॾहिं कॾहिं ॾिसंदा आहियो? इंशाल्लाह ॿ टे टाइम थियो आहे, तव्हां ॿ टे ॾींहं थिया आहिनि ॿुधूं पिया। चलो ॿुधायो को रहंदासीं। गानो वानो ॿुधायो को गीत गज़ल गानो। गानो ॿुधायांव? जी चलो ॿुधायांव। ईंदे ईंदे सजण या मां पाण अचां, ईंदे ईंदे सजण या मां पाण अचां, सबक तुंहिंजी सार लॻी आहे, हिचकी हार लॻी आहे। होए किॾे हलियो वे? वियो जा कोमा में भाऊ शर साहब? हेलो अदा ओ दोस्त, हलो पाणे गानो ॿुधाए पाणे हलियो वे, छा थो करे सघे? हा वाह, हलो जी, ख़ूबसूरत गीत है, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़। हो तूं छॾे वींदे, तूं छॾे वींदे मुंहिंजो साथ त छा थींदो पिरी, मूंखे बि मौला को सहारो ॾेई छॾींदो पिरी। एंजॉय दिस ट्रैक। कट जीवे दो पिरी, मुखे भी
छा कजे वेल जी खुशामदीद भली कार अवां सभी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो पंहिंजनि प्यारनि सां पंहिंजे दिलि वारनि सां पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां स्पेशली पंहिंजे घर वारनि सां जिथे हुजो ख़ुशि हुजो मोहबतूं विराईंदासीं प्यार विराईंदासीं ख़ुशियूं विराईंदासीं ख़ुशियुनि जे अहसास में अवां सभिनी खे शामिलु रखंदासीं छो त राति जो ई ख़ूबसूरत पहर आहे इन पहर में जेकॾहिं असांजे ज़िंदगीअ में हिन वक़्तु बि असांजे चवंदासीं त एहसास न हूंदो त पोइ ज़िंदगी गुज़ारण जो फ़ाइदो ई न आहे त एहसास असांजे अंदरि ज़रूरी आहे लाज़मी आहे छो त तकलीफ़ दर्द त जेको आहे सो जानवर खे बि थींदो आहे ऐं उहो बि दाऊं कंदो आहे पर तकलीफ़ दर्द खे महसूसु करणु जेको आहे न उहो इंसान जे हथ में आहे ऐं ॿिए जी तकलीफ़ खे ॿिए जे दर्द खे ॿिए जी परेशानियुनि खे जेकॾहिं तव्हां महसूसु कयो था त पोइ तव्हां जहिड़ो माण्हू हिन दुनिया में न आहे सो मोहबतूं विराईंदासीं पाण त मोहबतूं ई विराइण वारा आहियूं सो राति जो ख़ूबसूरत पहर हिन पहर में लाइव कॉल्स आहिनि 0213512296 ते मैसेज अवां जा आहिनि राजा में मुंहिंजे पेज ते तव्हां ज़रूरु मैसेज बि करे सघो था ऐं उन सां गॾु जनाब जेके दोस्त मैसेज कंदा आहिनि उनखे मां हमेशह रिक्वेस्ट कंदो आहियां का न का सुठी सुहिणी नज़म या शाइरी ज़रूरु लिखी मोकिलींदा कयो त मूंखे जीअं पढ़ण में मज़ो अचे जेके ॿुधनि था प्रोग्राम उन्हनि खे ॾिसण में मज़ो अचे वठूं था हिकिड़ी कॉल अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम राजा साईं कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो साईं सभु ख़ैरु अनवर भाउ तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो चाक चङा भला अलाह जी महिरबानी आहे दुआ आहे तव्हां ॿाहिरनि जूं दुआऊं आहिनि ऐं तव्हांजो प्रोग्राम ॾिसूं था ऐं चयोसीं त तव्हां सां कचहरी कयूं वाह 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 ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत ॻोठु पहुची विया या अञा कोठड़ी आहियो जी ॻोठु पहुची वियासीं अलाह ख़ैर कयो हाय वरी अॼु जानकारनि में आहियूं ऐं वरी इंशाअल्लाह ॿिए ॿिनि में वरी चकर हणंदासीं आवाज़ तव्हांजो जेको माना गूंजे थो न उहो कोठड़ीअ में गूंजे थो मज़ो थो करे हा कोठड़ी में मज़ो थो करे न साईं हा कोठड़ी में आवाज़ थोरी खुलियल आहे साईं कोठड़ी माशाअल्लाह असांजी दिलि आहे ईअं सम्झो त कोठड़ीअ सां ईअं बि हूंदो आहे न वरी हिते भाभी हूंदी हा वेलण खयो बीठी हूंदी साम्हूं आवाज़ ॾे हाल वाल छा थो ॻाल्हाईं बहरहाल कोठड़ी सां असांजो मतिलबु त हिकिड़ी ईअं सम्झ दिलि आहे असांजी कोठड़ी वाह 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 माशाअल्लाह कोठड़ी में असां रोज़ी कई आहे ऐं माना हैदराबाद में रोज़ी कयासीं उन्हनि जी माना सदके असां अञा बि माना खाऊं पिया चलो ज़बरदस्त अनवर भाउ ॿियो सभु खे लॻो पिया ख़ुशि वेठा हो अलाह जो शुक्र आहे रब जा अहसान आहिनि बसि तव्हां सां कचायूं कयूं असांजी ज़िंदगी आहे असांजी तव्हां सां मोहबत आहे चवंदा आहियूं त तव्हां सां माना असांजो माना ॾींहुं ख़ासि न थिए जेको तव्हांजे प्रोग्राम जो ॾींहुं हूंदो आहे थैंक यू सर थैंक यू अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे इहे मोहबतूं क़ाइमु ऐं दाइमु रहनि इहे मोहबतूं रहियूं त पाण गॾु हूंदासीं ऐं इनशाला हिन महफ़िल खे ईअं ई मचाईंदा रहंदासीं ऐं नंढड़ो को शेर ॿुधायां त ॿुधायो प्लीज़ अक़ल भी खुदा देता है और हुस्न भी खुदा देता है वाह वाह अक़ल भी खुदा देता है और हुस्न भी खुदा देता है इश्क वो समंदर है जो दोनों को बहा देता है हाय छा कजे इश्क वो समंदर है जो दोनों को बहा देता है कमाल साईं कमाल थैंक यू सर थैंक यू अनवर बलोच फ्राम झांगारा अनवर ॾाढो सुठो कॉलर आहे असांजो ऐं तमामु सुठी शाइरी ॿुधाईंदो आहे ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं बि कंदो आहे सो अनवर भाउ थैंक यू वेरी मच मिठा माण्हू आहियो ऐं मिठनि माण्हुनि जे लाइ मां इहो ई चवंदो आहियां त जेके मिठा माण्हू हूंदा आहिनि उहे अव्हांखे हमेशह ख़ुशियूं ॾींदा आहिनि ऐं तव्हांखे तकलीफ़ कोन ॾींदा आहिनि ऐं मां इहो ई चवंदो आहियां त हमेशह यार करिणो छा आहे मतिलबु आख़िर छा खपे माण्हूअ खे माण्हू जूं ख़्वाहिशूं छा आहिनि माण्हू चवंदो आहे यार गाॾी मूं वटि सुठी हुजे घर मूं वटि रहण जे लाइ सुठो हुजे मुंहिंजा बछड़ा सिधी राह ते हुजनि सुठी साले हुजनि या जेके फैमिली मेंबर्स आहिनि उहे सुखिया हुजनि इहे ई हूंदियूं आहिनि न ख़्वाहिशूं वॾियूं ख़्वाहिशूं वॾा मतिलबु ख़्वाब ख़्याल ज़िंदगी में आणण जो मक़सदु ई न आहे कुझु बि न आहे मां चवंदो आहियां ज़िंदगी सुकून जी गुज़ारणी आहे त पंहिंजे तरीक़े सां जेतिरी चादर आहे ओतिरा पेर फैलायो हरू भरू जेको आहे सो पेर चादर खां वधीक फैलाईंदो त पोइ तव्हांखे थधि लॻंदी पेरनि खे पोइ तव्हां बीमार थी पवंदो वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अदा कीअं तव्हां ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां आदि फातिमा तव्हां ठीकु आहियो ख़ुशि चाक चिंग भलियूं हा अॼु नज़लो ज़ुकाम पियो थिए मूंखे अरे हैदराबाद में न सी ॾाढो आहे हैदराबाद में बिल्कुलु सी ॾाढो आहे हा चलो ॿियो सभु ख़ैर तव्हांजी तबियत ठीकु आहे हा मुंहिंजी तबियत बिल्कुलु ठीकु आहे मूंखां पुछो ई कोन था त छा पचायो छा न ऐं फ़ाइदो कहिड़ो पचाइण में तुंहिंजे साम्हूं कुज़ी हलीम वारो आहे हलीम घुराए छॾी रोज़ पचाई कुझु कोन न मां हलीम कोन थी खायां छा पचायो आहे
अॼु त मुंहिंजी तबियत ई सही कोन्हे न, होटल सां वठी ईंदो। पोइ उहा ई त ॻाल्हि कयमि न, फुज़ूल आहे पुछणी, फुज़ूल आहे त पुछायो, कुझु बि कोन्हे उहो ई घर अॼु। हलीम कोन खाईंदी आहियां, हलीम कोन खाईंदी आहियां, अॼु हिन बुखार बि आहे मूंखे। माना अॼु इहो ॿुधाइण पे चाहे माण्हुनि खे त मुंहिंजो मुड़ुसु मूंखे भाईंदो आहे, ॿाहिरां होटल तां वठी आयो आहे मानी। अच्छा न सुठी मानी वठी ईंदो। हा सही आहे। चलो चलो, छा हाल आहे? ॿियो छा थी ॿुधाई? कहिड़ो गानो थी ॿुधाई अॼु? हा गानो ॿुधा को, गानो को ॿुधाए। हा गानो ॿुधायां थी। शाम जो दोपहर नाम सां जे कयो, शाम जो दोपहर नाम सां जे कयो, कुझु त ईंदा कयो, ॻाल्हियूं कयो, शाम जो दोपहर ज़िंदगी मां उञायल पखी, ज़िंदगी मां उञायल पखी, ठंडे पाणी ते सास छांव दसियो, शाम जो दोपहर नाम सां जे कयो। वाह से वाह, वाह से वाह। थैंक यू अदी, थैंक यू। ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। हो मेहरबा तुंहिंजी अखियुनि में छा है लिखल, मेहरबा तुंहिंजी अखियुनि में छा है लिखल, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, दंभ ॾींदा रहो पोइ बि प्यारा लॻो, कुझु त ईंदा कयो, के त ॻाल्हियूं कयो, शाम जो ही पहर नाम सां जे कयो। आए हाय, छा कजे छा कजे छा कजे। ज़बरदस्त अदी फातिमा असांजी महफ़िल में शामिल थी, हैदराबाद जी हवाउनि खां। सो ख़ुशि हुजो, थैंक यू वेरी मच। एंड स्पेशली लवली कॉल्स एंड लवली मैसेजिस आहिनि, दोस्तनि जा मैसेज बि प्रोग्राम में शामिल रखूं था। 10 थी विया आहिनि ऐं जेको हाणे गानो लहींदासीं उन खां पोइ तव्हांजा ज़रूरु मैसेज प्रोग्राम में शामिल रखंदुसि। ऐं मैसेज में जेको दोस्त सुठा नज़म मोकिलींदो, शाइरी मोकिलींदो, मां उनखे शामिल रखंदुमि। पेज आहे फेसबुक ते राजा मेमन जो, उनखे तव्हां जॉइन कयो, उन ते वञी मैसेज करे छॾियो। वठूं था कॉल जी, कॉल है। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम अस्सलाम। राजा जानी क्या हाल है? ठीक ही? ठीक ठाक राना साहब, आप बताएं क्या हाल है आपके? हाँ शुक्र है अल्लाह पाक का एहसान है, करम है मालिक दा। कैसी जिंदगी गुजर रही है? बस यार जिंदगी बस चल रही है, शुक्र अल्हम्दुलिल्लाह, जैसे वैसे चल रही है। बस सर्दी बहुत है, 12 दिन हो गए सूरज भी निकला है। हाय सादिकाबाद की हवाओं को हमारा सलाम। राजा गाल सुन। हाँ सुना। सादिकाबाद तो कदे पंजाब वने ना। हाँ फकीर की नजर जरूर भिरा तुसा हमारे मैं कोनो जेका ना यो तेरा सी पैक ये मोटरवे। हाँ ये 24 किलोमीटर है मैं कोनो। अच्छा हाँ जेका कश्मीर वेंदे लादे ना इथों मुरीद शाह कोनो है। हाँ के बस सादिकाबाद पे आप सादिकाबाद को 3 किलोमीटर पहले अहमदपुर लम्मा। अच्छा जबरदस्त। बस कहे कोनो पहुंच उतो आत पहुंच जोक बस सिंह जोक किता है ये फकीर तक उते इंशाअल्लाह मिलते हैं। यानी कुर्ब राना मुनीर साहब तुसा दी मेहरबानी। सर मैं कने तेरे बड़े संगती हैं केड़े बस मैं हुन ते क्या आखा के मैं हुन दा ना नहीं गिंदा। हां जो सुनते बैठे नु सारे। अच्छा तो कहते राणा होता है ओदे वाली यारी लाती है काल करड़ी ही तो साकू तो करे आ कितनी 6 साल बाद तो उन्होंने ना राब्ता कह दिए। हां राब्ता पे उन्होंने नाल जी करदा पिया एमलो वडे मानु थी गए सन न ना खैर वडे सारे नाल तो न्याज़बंदी होना दी सारे नाल मोहब्बत हुए खड़ी है जिवें है की मोहब्बत की कोई फर्क नहीं पिया। चल कुर्ब तो सारे उजती है दोस्त ने उजा पाले कुर्ब तो सारे तो सा प्रोग्राम में शामिल थियो कुछ बुधाओ अपनी आवाज च जे आरफाना कलाम है सी कि जे चाहे कुछ हासिल थीवे। हां जे चाहे कुछ हासिल थीवे ना खल्क जा दिल दुखा तो। हां
अपने दर्द को याद न कर वन जग दे दर्द वंदा तू खातिर हूं दिलदार हिके दे हर एक दा सद सदवा तू पीछे हर जा ऐन जहूर ही बख्ता वदा जित के दर्शन पा तू। ऐसे सारे बुजुर्ग फकीर बख्श से बख्श शायर आशिक रसूल हन अल्लाह ताला उन्होंने दर्जात बुलंद करे उन्होंने था बाजार है आस्थाना है बस उन्हें भी दुआ है तो उन्होंने सदके जिले चुन बैठू जे खुश जो आमीन आमीन उन्होंने दी शायरी है उन्होंने एक शायरी लिखी है ये जेके असा लोग तो अजीब भी निगाह ना लिखदो ना ये सोहणिया घड़ा खेल ते चई वेंदन ये वो हाँ ओ मते को अगले नेक्स्ट जड़ा औसनत तेरा प्रोग्राम चले सोने चले सवाल जवाब घड़ा चले ये चले तेरा महबूब की जेल पे घड़ाई में नहीं आया है घड़े को नहीं पूछ जो तू ये महबूब से कोई ये नहीं कहता हूँ कितने हिंदे विच मुशक्कत करती है केवल मैं अगले प्रोग्राम इंशाल्लाह चलो कुर्ब कुर्ब तो सारे दुआ दी मदद बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह राना मुनीर फ्रॉम सादकाबाद तमाम प्यारो कॉलर असांजो थैंक यू वेरी मच अमा महफ़िल में शामिल थींदा आहियो ऐं मुंहिंजे इन शो में मां हमेशह चवंदो आहियां त मूंखे ॾाढी ख़ुशनसीबी आहे त मुंहिंजे हिन शो में पूरी दुनिया मां कॉल्स कंदा आहिनि माण्हू पूरे मुल्क मां कॉल्स कंदा आहिनि बलूचिस्तान हुजे पंजाब हुजे सरहद हुजे KPK हुजे सिंध हुजे जिथां भी दोस्त कॉल कंदा आहिनि सो मोहबतूं ॾींदा आहिनि प्यार ॾींदा आहिनि बल्कि दुनिया जे हर कुंड कुड़चे में जिथे जिथे माण्हू ॾिसनि था उन्हनि जी महिरबानियूं आहिनि जो महफ़िल में शामिल थींदा आहिनि सुठो लॻंदो आहे उन्हनि सभिनी जो अचणु सो ख़ैर ईअं ई मोहबतूं विरहाईंदा रहंदासीं प्यार विरहाईंदा रहंदासीं ख़ुशियुनि जी राति जे हिन सफ़र में अव्हांखे गॾु खणी हलंदासीं छो त जेको सफ़र में ख़ुशियुनि जे सफ़र में गॾु हूंदो आहे न माण्हू उहो हिते न हूंदो आहे वठूं था कॉल अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम छा हाल आहे ठीकु आहियो मां बिल्कुलु ठीकु आहियां अमा तव्हां ॿुधायो ख़ुशि चाक चङियूं भलियूं अल्लाह शुक्र रब जा एहसान छा हाल वाला कीअं पई ज़िंदगी गुज़रे बस सुठी थी गुज़रे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र अॼु ईअं आवाज़ बाड़ो बाड़ो लॻो पियो आहे छो बस आवाज़ बार वरी बस चवंदो वरी चवंदे बस बस न चओ बस छा कयां बस बि नाहे चवणी ट्रक बि नाहे चवणी ऐं कुझु बि नाहे चवणो पोइ छा चयूं बस 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 ज़िंदगी हले थी अबा पिया था हलूं अल्लाह जो शुक्र आहे रब जो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो सुबुह खां वठी छा छा कयो कहिड़ियूं कहिड़ियूं एक्टिविटीज़ में अॼु पर पाण खे मसरूफ़ रखियो हा सुबुह खां वठी सुबुह जो निमाज़ पढ़ी वॉक करण में वरी आयमि घर मासियूं आयूं उन्हनि सां डील कई इहो कमु कार हे हो वरी शाम जो ये नमाज पूरी वरी मानी खाधीसीं बस ये जिंदगी हली माना रोज़ जेका रूटीन आहे उहा सेम सेम आहे उहा आई सेम रूटीन ऐं उन जे लाइ छा करणु खपे माण्हूअ खे बस छा करणु घुरिजे बस जेको आहे रूटीन उहा ई हले बस माण्हू त बि रहंदी मसरूफ़ बि रहंदो हा हलिया काॾे न ईंदियूं हा काॾे घुमण फिरण हलिया वञो घुमण फिरण बि वेंदा आहियूं अल्लाह जो शुक्र आहे घुमण बि वेंदी आहियां बाज़ार मां ॾाढो ईंदी आहियां चङो हाणे मूंखे ॿुधायो कीअं पियो लॻां माशाअल्लाह फर्स्ट क्लास A1 मां पंहिंजो वज़न घटायो आहे तमामु घणो अथव वज़न हाणे मुंहिंजो आहे 74 किलो हा 70 कर अञा 4 केरेस अञा घटि कयूं न हा सही थी चई पर न पर 4 को सफ़ा छोकिरो नंढो नंढो लॻंदो मां जो आहे न छोकिरो आहे बा बच्चो आहे असांजा तव्हां जेतिरा ॿार आहिनि ॾिस न मां ॾिस न सुठो सुठो थो लॻे माण्हू चवंदा पोड़ो थी वियो आहे हाणे इहे 40 सालनि जो माण्हू पोड़ो हूंदो असां ई नथा पाण खे सम्झूं पोड़ो त पोइ तूं कीअं पोड़ो थी माण्हू था चवनि न मां छा कयां भला माण्हुनि खे छॾ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं त असां कीअं हली सघंदासीं तूं जो ॿुधंदी आहे माण्हुनि जूं ॻाल्हियूं जंहिं महिल तंहिं महिल पंहिंजे पुट जो हाल वाल वठंदी आहे माण्हुनि खां उहो पुट जो हाल वाल मां कंहिंखे बि कोन कंदी आहियां यकीन कयो हा जॾहिं मुंहिंजी दिलि उदास थींदी आहे पुट खे पाण डायरेक्ट फोन कंदी आहियां 2-3 ॿुधाए छॾींदी आहियांसि लेकिन मां माण्हुनि खे न चवंदी आहियां बसि पोइ सही आहे तव्हांखे कॾहिं कंहिं माण्हुनि फोन करे चयो त तुंहिंजो पुट हीअं तुंहिंजो पुट हीअं पियो करे शुरूअ में ॾाढो माण्हुनि तंग कयो बस्ती वारनि हिननि पोइ हर को बस थी वियो हा चङो थियो चलो कुझु ॿुधायो अॼु भला को का शाइरी को गानो को गीत कुझु त ॿुधायो अॼु बस अॼु बार हल्को कयूं भला कुझु ॿुधाए
न न मूंखे गाना न चवंदो कर, गाना मां कोन ॿुधाईंदमि इहो, गाना वाना मूंखे कोन ईंदा आहिनि। मां कॾहिं ज़िंदगीअ में गाना ॻाया ई न आहिनि, चया ई न आहिनि, को साहिरो बि कोन चई पंहिंजे पुट जी शादीअ में। यकीन कयो अगरि मुंहिंजे हिन ते त मां पुट जी शादीअ ते सहराई कोन चया मां, हालात मां हालनि में शादियूं कयूं, इहे ॿारनि इहे लाउ छा चवंदा आहिनि टेक बेग लॻायूं, लेकिन सहरनि वारियूं असां कोन घुरायूं। पाण ॻायो सहरा, पाण ॻायो पोइ न को पाण ई ॻायूं। चलो चलो ठीकु आहे भला, ठीकु आहे, असांजो ईअं आहे बसि, असां न गाना ॻाईंदा आहियूं, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, न मुंहिंजी सोच ई आहे। हा मानीअ में छा पचायो अॼु? मानीअ में असां हिनमहिल मुर्गीअ जी कढ़ाई पचाई आहे, सब्जी पचाई। वाह वाह ज़बरदस्त, ठीकु आहे, बस दुआनि में न को छा थो खाए, मूंखे सब्जी वणंदी आहे, मुर्गी न वणंदी आहे। चलो बसि को छा खाए, को छा खाए, वरी पोइ बचंदो आहे त ॿिए ॾींहं ते खाईंदा आहिनि ॿार। चलो गुड आहे, ठीकु आहे, ठीकु आहे अम्मा, ठीकु आहे। चलो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, महिरबानी महिरबानी। दुआनि में असांखे बि यादि कयो, अल्लाह तव्हां असांखे बि दुआ ॾियो। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, महिरबानी अम्मा, महिरबानी। अदी मिसिस फेरोज़ फ्रॉम कराची, तमामु प्यारी कॉलर आहे, असांजी रेगुलर कॉलर आहे, ऐं ईंदी आहे, दुआऊं ॾेई वेंदी आहे, कुझु चई वेंदी आहे। सो पाण हिकिड़ी ख़ूबसूरत गीत जी तरफ़ हलूं, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे, मुंहिंजो ॾाढो मोस्ट फेवरेट गीत आहे, तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो, एंजॉय कंदा, मूंसां गॾु रहंदा।
दिल जो खुश आमदीद भलीकार अवां सभी सजणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव राजा में आलू ऐं मानी खाधमि गरम गरम मिर्च रड़ा वियो पानी पीड़ा हाँ सुखैर भलीकार अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर प्रोग्राम लाइव राजा में फ़ोन कॉल्स भी आहिनि मैसेज भी आहिनि दोस्तनि जा उन्हनि खे बि शामिल रखणो पर फ़ोन कॉल पहिरियां अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हलो जी वालेकुम सलाम साईं केरु आहे दरगाह सखी जाम दातार खां हाफ़िज़ परवेज़ अली थी कहिड़ा हाल आहिनि परवेज़ साईं ख़ुशि आहियो चाक चङा भला अल्हम्दुलिल्लाह राजा भावनि जी दुआऊं अवां ख़ुशि आहियो पूरी टीम ख़ुशि आहे बिल्कुलु ठीकु ठाक तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं अल्लाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो तव्हांजे प्रोग्राम ॿुधूं पिया काफ़ी दिन खां कॉल बि न पई मिले इलाही तव्हांजा पुरस्कार आहिनि जेके नंबर ट्राई कंदा कॾहिं कॉल कंहिंखे मिले थी कॾहिं अॼु असांखे बि कॉल मिली ख़ुशी पई थिए चलो महिरबानी सर महिरबानी तव्हां अची विया शामिल थिया ॾाढो सुठो लॻो अवांजो अचणु जी ऐं तमामु थधि बि वरी मोटी आई आहे जनवरी जेका आख़िरी ॾींहं आहिनि उन्हनि में तमामु घणो सीउ पए थो हा 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 सीउ आहे बसि सीउ खां पंहिंजो पाण खे बचायो बिल्कुलु इहा ई असां बि कोशिशि कयूं था पाण खे बचायूं ऐं जेके ख़ासि करे उन्हनि खे चवंदा आहियूं त नंढड़नि ॿारनि जो वॾनि बुज़ुर्गनि जो वधि में वधि ख़्यालु कनि छो त सियारो उन्हनि ते वधीक असरु कंदो आहे चलो ठीकु आहे थैंक यू अदा थैंक यू जेके ॾिसण जा सभिनि खे खोड़ वालेकुम अस्सलाम वालेकुम हाफ़िज़ परवेज़ टीमणो साहब असां सां गॾु सखी जाम दातार खां आमिर ख़ान वंसी आहे नवाबशाह खां अदा ख़ुशि आहियो ख़ैर सोना अली आहे रिप्लाई तो करें आज तो बहुत क्यूट लग रहे हो माशाल्लाह थैंक यू वेरी मच आपकी आवाज़ बहुत पसंद है जब सुना नहीं तो मज़ा नहीं आता अच्छा जी थैंक यू सोना किए वाला एक छोटा सा ख्वाब था जो पूरा नहीं हुआ वो शख्स मेरा होकर भी मेरा नहीं हुआ आज भी ये याद करते हुए रोता हूँ क्यों किसी और का हुआ और मेरा नहीं हुआ यादें बहुत हसीन थीं हमारे सफ़र की न जाने क्यों वो मेरा हम सफ़र नहीं हुआ बहुत कोशिश की कि जी लूँ उसके बग़ैर पर न जाने क्यों मुझसे सब्र नहीं हुआ आए हाय हाय छा कजे ज़ुबैर जरवार थैंक यू वेरी मच जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु आहे अस्सलाम वालेकुम टे दफ़ा सलाम ख़ुशि आहियो चा कयो चङियूं भलियूं ख़ुशि आहियो तव्हां वरी गुम थियो वञो न पोइ वरी माना छा कजे असां जेकॾहिं गुम थी वियासीं त पोइ वॾो मसइलो थींदो ईअं ई गुम थियण जो कॾहिं कॾहिं मूड थी वेंदो आहे चलो ॿियो छा हाल वाला मरियम ठीकु आहे सफ़ा सेट आहे मरियम जी ख्वाहिश घणी हूंदी आहे कि राजा की कॉल मिलाए राजा अंकल आज आप सिंधी टोपी और सलवार कमीज क्यों नहीं पहनते यही बड़ा मसला है ना आप हाँ जब मैं टोपी पहन के आता हूँ बोलती हो आज टोपी क्यों पहन के आई हो जब नहीं पहन के आता आज क्यों नहीं पहन के आई हो मतलब छा कयां काॾे वञा मुंहुं कयां छा हाँ मरियम अच्छा मरियम गुम थी वई ॿियो तव्हां ॿुधायो छा हाल वाला चलो चलो कल आऊं तव्हांखे ट्राई कई खणी पर मुंहिंजी बि फ्लाइट हुई जब तव्हांजी फ्लाइट हुई त वरी पोइ बसि मां छॾे ॾिनो मां छा हाणे बसि टाइम कोन्हे न टाइम ई टाइम आहे अञा त टाइम आहे माण्हू आख़िर ताईं ट्राई कंदो आहे न माण्हू छा बसि ॿ कालू लॻाए पोइ वरी टाइम न हिकिड़ो त जेको इहो सुस्ती असांजी ज़िंदगीअ में आहे न इन त अलाए किथे असांखे पहुचायो वञी एक्चुअल में मां बि फ्लाइट ते ई हुयमि प्लेन में ई हुयमि बसि टेकऑफ थियण में हिकिड़ो कलाकु हुयो त मूं चयो चलो ट्राई कयां हिकु दफ़ो मां प्रोग्राम ॾिसां कोन पई छा मतिलबु हले थो या सॉन्ग विच में अची वियो त तव्हांजी ॻाल्हि हुन में कॉल न मिलंदी अटेंड न कंदो तव्हां इहा बि मूंखे ख़बर न हुई मां ईअं बसि शौक़ में न
मुझे ट्राई थी क्या कॉल मिली वई त ॻाल्हाए था वठो हाँ न न न हुन में कॉल न मिली पोइ पैसेंजर जी बोर्ड पिया थियनि त मूं चयो ठीकु आहे न पैसेंजर भाई एयर होस्टेस जो कमु इहो ई आहे त मां मूंसां हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त सीन थियो मां कॾहिं ॿुधाईंदुमि तव्हांखे अॼु टाइम न आहे कंहिं महिल ॿुधाईंदुमि त एयर होस्टेस जेका हूंदी आहे न उहा वीचारी पई ॿुधंदी आहे ही करे हू कर ओके ओके उन्हनि जो इहो ई आहे छो त कुझु का ग़लती थी वई त वरी उन वीचारी जी कंप्लेन थींदी आहे सो हा इहो ॾाढो वीचारियुनि जी उहा सेंसिटिव नौकिरी आहे इनखे हा पैसेंजर ऑलवेज राइट पर कॾहिं कॾहिं पैसे सो ख़ैर इहो त वरी तव्हांखे पोइ ॿुधाईंदुमि कंहिं महिल त ॾाढा मुंहिंजा बि ॾाढा ख़ुशगवार वाक़िया थिया आहिनि ॿ टे हा ऑनलाइन ॿुधाईंदुमि आउं थोरो जोली नेचर जो माण्हू आहियां न मां स्पेशली मुंहिंजो दोस्त आहे आमिर शाह मां जॾहिं बि आउट ऑफ कंट्री वेंदो आहियां या काॾे बि सफ़र ते वेंदो आहियां त उन सां गॾु ई वेंदो आहियां हे पहिरियों दफ़ो आहे जेको सुभाणे परियां वञा पियो त उन खां अकेलो पियो वञा न त उहो गॾु ईअं ई बसि थोरो घणो आस पास में मुल्क खां थोरो ॿाहिरि सो पाकिस्तान खां ॿाहिरि पियो वञा त हिन दफ़े ॾाढो हुनखे मिस कंदुसि मां सो असां ॾाढा ज़बरदस्त मज़ा कंदा आहियूं फ्लाइट हुजे या एयरपोर्ट हुजे असांजो टाइम एॾो ज़बरदस्त गुज़रंदो आहे ॿिन्ही जो पर हिन दफ़े मां अकेलो आहियां इन करे ॾाढो मिस कंदुमि हुनखे सो हिन दफ़े मूं सोचियूं आहिनि 2-3 शहर सही तव्हांजो हलो सही आहे सो ख़ैर किंजा खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार था कयूं ऐं तव्हां ईंदा कयो रोज़ ईंदा कयो शो में हा इन में मरियम ख़ुशि थींदी आहे हिन में जी मरियम सां गॾु हूंदी आहियां कल तव्हां फ्लाइट ते पई वञा त मरियम अच्छा करो हाँ मरियम राजा अंकल आपको ना वो मुझे शुरू में आपको नींद आ रही है उड़ गई अब अच्छा शुरू में नींद आती है फिर मरियम से बात करने के बाद नींदें उड़ जाती हैं अच्छा मरियम एक बात कहता हूँ आपको ना आज मेरा अभी दूसरा शो शुरू होने वाला है गेम शो तो उसमें ज़रूर आना तो मैं छोटी सी बच्चों की जो साइकिल होती है ना वो दूंगा ठीक है डन हो गया भाई डन हो गया मरियम और मेरी जो है ना वो प्रॉमिस हो गया हमारा जी ॿुधायो कुझु तव्हां पंहिंजे आवाज़ अंदाज़ में आवाज़ अंदाज़ मूंखे गाना एक्चुअली में एतिरा घणा यादि न हूंदा आहिनि बसि ईअं ई कंहिं लाइन पोइ कीअं कंहिं तव्हांखे रखियो आहे एयर होस्टेस तव्हांखे गाना बि यादि आहिनि ॾिसां थी त हिन में मुंहिंजो मतिलबु फेवरेट सॉन्ग कंहिं मतिलबु तव्हांजे कॉलर हुई हुन ॻायो ते हा हुन जी हिकिड़ी लाइन मूंखे ॾाढी पसंदि आहे हा ॿुधायां थी ॿुधायो मेहरबान तुझे अखड़ में छाहे निकल मेहरबान तुझे अखड़ में छाहे निकल दंभ दींदा रहो कोई प्यारा लगो दंभ दींदा रहो कोई भी प्यारा लगो थैंक यू कुझु तईंदा कयो केत ॻाल्हियूं कयो हो शाम जो ही पहर थैंक यू किंजा ऐं शामिल थींदा रहो इंशाल्लाह वरी मुलाक़ात थिए थी पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो थैंक यू अल्लाह हाफ़िज़ थैंक यू वेरी मच जी किंजा असां सां गॾु गॾु अम्मी मरियम जी ऐं मरियम बि असां सां गॾु गॾु नंढड़ी असांजी प्यारी कॉलर सो थैंक यू वेरी मच कॾहिं कॾहिं मां चवंदो आहियां त पंहिंजाइप जेका हूंदी आहे उहा असांखे घणो परे वठी वेंदी आहे सो इहे उहे ई कॉल्स आहिनि जिन में पंहिंजाइप मूंखे नज़र ईंदी आहे मूंखे मतिलबु हिकिड़ो पंहिंजो पाण फील थींदो आहे पंहिंजो फैमिली वारो हिकिड़ो सिलसिलो फील थींदो आहे सो किंजा ऐं मरियम बि उन्हनि मां हिकु आहिनि सो थैंक यू मैसेज प्रोग्राम में शामिल रखूं मैसेज तमामु घणा आहिनि दोस्तनि जा छा कजे मैसेज ज़रूरी आहिनि काइनात आहे असां गॾु बारोचारी अस्सलाम वालेकुम राजा भाई कैसे हैं आप मां बिल्कुलु ठीकु आहियां काइनात तव्हां ठीकु आहियो अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे आबाद हुजो थैंक यू वेरी मच जी एंड शाहज़ेब अहमद आहे चए थो सदमों से लोग मर नहीं जाते तुम्हारे सामने है मिसाल मेरी आए हाय 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 अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम केरा मां रुखसाना थी ॻाल्हायां लाड़काणे मां भली कार था चऊं रुखसाना खे पंहिंजी हिन ख़ूबसूरत महफ़िल में कीअं आहियो ख़ुशि आहियो चाक चङियूं भलियूं सभु सेट आहे जी जी छा कंदियूं आहे रुखसाना असां घर में हूंदा आहियूं असां कहिड़ो हॉस्पिटल में हूंदा आहियूं असां बि घर में हूंदा आहियूं हर को माण्हू घर में हूंदो आहे
हलो जी जी हर को माण्हू घर में हूंदो आहे, छो कंफ्यूज़ आहियो, परेशान आहियो? न कंफ्यूज न आहियूं। पोइ छा आहे ज़िंदगी माना कीअं आहे, छो आहे ईअं, छो आहे बस ईअं ईअं, छा थियो आहे अहिड़ो, माना छा आहे? पहिरियों दफ़ो आया आहियो शो में? जी मां फर्स्ट टाइम कॉल कई। छा कंदी आहे रुखसाना भेण? मां घर में हूंदी आहियां। वरी घर में हूंदी आहे? आऊं कहिड़ो स्टेशन ते पापड़ खपाईंदो आहियां? हर को माण्हू घर में हूंदो आहे भई। घर में छा कंदा आहियो, को कमकार कंदा हूंदो? हा मूंखे असल में तव्हांजे प्रोग्राम में चवणो हुयो, तव्हां माशाल्लाह प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, तमामु बहितरीन, ऐं जेके तव्हां सॉन्ग्स हलायो था न उहे ॾाढा पुराणा था हलायो। पोइ न हलायो? नवां बि हलायो न। नवां बि हलायो न, नवां हाणे नवां मूंखे न वणंदा आहिनि। अच्छा हा पोइ तव्हां ई माशाल्लाह एॾा सुठा था चओ गाना, बसि इहे ई चओ न। आऊं चवंदो प्रोग्राम ॾिसंदा आहियूं असां, अम्मी सिस्टर वारियूं। अच्छा आवाज़ वधायो थोरो। हा अम्मी सिस्टर वारनि खे बि खोड़ सारा सलाम। अम्मी वारा बि घर में हूंदा आहिनि? जी जी सभु। हा चलो चलो माशाल्लाह, ये सभु घर में ही हूंदा आहिनि न? जी जी जॉइंट फैमिली आहे माशाल्लाह। माशाल्लाह माशाल्लाह, ख़ुशि हुजो ऐं घर में ई हुजिजो। हा आदि तव्हां ॿुधायो को गीत गज़ल गानो? असां गीत ॿुधायूं? हा कुझु ॿुधायो। मुंहिंजी फुफीअ, असल में मुंहिंजी फुफीअ जो नालो रुखसाना आहे, ख़बर आहे तव्हांखे? अच्छा न इहो तव्हां ॿुधाया पियो। हा उन खां ॾाढा गाना ॿुधंदो आहियां मां। ॿुधाए गानो? बस तव्हां ई कोई ॿुधाए छॾियो न। कुझु तव्हां ॿुधायो त पोइ आउं ॿुधायां न। तव्हां ई ॿुधाए छॾियो कुझु। हर जाई तिरी वारो गानो ॿुधाए छॾियो। हा इहो गानो ॿुधायां थो। ठीकु आहे ओके थैंक यू थैंक यू थैंक यू वेरी मच। छा कजे छा कजे छा कजे, तूं मूंखां आहीं विछड़ी वियो, आ गुलशन सारो जड़ी वियो, सा खुशबू रही नाहे गुल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, हर जाए पिरी हर महफ़िल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, सिवा तुंहिंजे चंड सितारा पिरी, था लॻनि उदास नज़ारा पिरी, सो मज़ो न रहियो मुंहिंजी खिल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए, हर जाए पिरी हर महफ़िल में, मूंखे तुंहिंजी कमी महसूस थी थिए। आहा हा छा कजे छा कजे छा कजे। वैल जी कुझु कोन कंदासीं, मोहबतूं विरायूं पिया, प्यार विरायूं पिया, करिणो छा आहे। हलो जी ख़ूबसूरत गीत है, प्यारो आवाज़ प्यारो अंदाज़, दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे, इश्क मुंहिंजो अलाह थो ॼाणे। एंजॉय दिस ट्रैक जनाब।
गलीअ में दिल सां ॻाए सीने में सारा सूर समाए गलीअ में दिल सां ॻाए सीने में सारा सूर समाए प्यार पंहिंजे खे यादि करियां थो लोरी अंदर में कहिड़ी लाए मोहबो मिलंदो अॼु या सुभाणे मोहबो मिलंदो अॼु या सुभाणे इश्क मुंहिंजो अलाह थो जाणे इश्क मुंहिंजो अलाह थो जाणे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे दर्द मुंहिंजो न कोई सुञाणे इश्क मुंहिंजो अलाह थो जाणे इश्क मुंहिंजो अलाह थो जाणे हो सके तो मेरा एक काम करो हो सके तो मेरा एक काम करो शाम का एक पहर मेरे नाम करो हो सके तो मेरा एक काम करो हो ला 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 वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार आवाज़ सब्जी सजणनि खे दिल जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में वठूं था कॉल जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम आया 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 कहिड़ा हाल आहिनि अदी सफ़िया जा अल्हम्दुलिल्लाह हाँ ॿियो छा हाल वाला ख़ुशि आहे लॻे थो टाइम थी वियो आहे वञण जो घर हा हा हाँ ॾिसो पिया प्रोग्राम हा ॾिसूं पिया अॼु ॾाढा मौजनि में आहियो माशाल्लाह कीअं भला सुठे मूड में आहियो न त सुठो मूड माना करण दो आहे छा सुठो मूड सुठी ॻाल्हि आहे न न आऊं माना छा उथी हलियो वञा हाणे छा माना माना क्लास वठण आई अॼु वैसे वेंदा वे खाम खादी ते एहसान करे था छा नोट छा कयो अहिड़ो छा नोट कयो जो मां ख़ुशि आहियां सुठा था लॻो हाँ, सुठो ख़ुशि आहे। था लॻो यानी घुमण फिरण पिया वञो हाँ सभु सम्झा थो हा न सभु सम्झो पिया सुठी ॻाल्हि आहे न सभु सम्झा पियो इन ॻाल्हि में मुंहिंजो को वार ॾाढा घाटा आया अथई घाटा एॾा वार हाँ वारनि जी का ट्रीटमेंट कराई अथई अदी ॾिस त सही थिए छा थो हिन दफ़े हा हा अॼु मां सम्झां थी वार मुंहिंजा ॾिसी तूं बि सड़ंदी अथई मूंखां वॾा वार कीअं थी हिन जा न मूंखां वॾा कोन थी था सघनि तव्हांजा भला हो छा चवंदा आहिनि गिरोथ छा हूंदी थुल्हा वार सुठा वार हा मोटा वार मूंखां अधी खां वॾा नथा थी सघनि बाक़ी थी सघनि हा वॾा रखे सघां थो छो एतिरा मुंहिंजी तरह थींदा ई कोन था पूरी ज़िंदगी ऑयल लॻायो बदामूं खायो बस अदी सड़ तूं सड़ आऊं कोन पे सड़ा ॾिस तो सड़ भाउ खां बि सड़ अलाह जो कसम सड़ इहो कहिड़ो वरी नयो लफ़्ज़ इजाद कयो अथई पहिरां चवंदो ईअं बेसुरो हाणे चईंदो सड़ इनखे डिलीट कंदे न कंदे डिलीट नथो थिए ज़िंदगीअ में कुझु बि सियाणो थी बस अदी छा कजे हलो ॿुधायो कुझु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में ॿुधायां थी तकड़ छो अथव शो बंदि थियण वारो आहे छा बस ख़तम थियण वारो आहे छो घर न वञूं सुभाणे जुमो छंछरु राति 3 ॾींहं छुटी हुन खां पोइ टूर ते वञो उहा छुटी हा इहा छुटी अथई हिन दफ़े लॻे थो मूंखे त छुटी सुभाणे खां माना मथे हफ़्तो मूंखे लॻे थो त छुटी थी वेंदी चलो दा खूब घुमो एंजॉय कयो ख़ैर सां वञो ख़ैर सां अचो हलो ॿुधायो हाणे छा था ॿुधायो ही दिल तो के ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजई वाह मूं दिल तो के ॾेई छॾी छा यादि कंदे थोरो हुजई वञी दुनिया खे ॿुधाए सभिनी जे साम्हूं मुंहिंजो सॾाए अरमान दिल जा पूरा थी वई मूं दिल तोखे ॾेई छॾी
छा यादि कंदे थोरो हुजई। वाह 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 दी वाह वाह दी वाह वाह दी वाह कमाल अॼु त माना कमाल मट भञी छॾी तो अॼु मज़ाक न ॾाढो ज़बरदस्त गानो अॼु माना हो चवंदा आहिनि सुर में अची वई हाणे तूं बेसुरा त असां हुया ई कोन ज़रा जो चिड़ंदी न कर नाराज़ थी वेंदी आहे तूं मसलो इहो आहे नाराज़ पंहिंजे सां थी ॿ पड़ोसियुनि सां थोरी थी आहे। चलो सही आहे इहा सुठी ॻाल्हि आहे पंहिंजो मञो त था जी मुंहिंजो सुठी ॻाल्हि आहे पंहिंजो मञो त था हा हा पंहिंजा आहियो मां डंके जी चोट ते घर वारनि खे चवंदी आहियां राजा भाई मुंहिंजो भाउ आहे। हा न ईअं ई हाल बिरयानी त कोन खारे भाउ खे अला ॻाल्हि ॿुध यकीन कर तूं बिरयानी एतिरी यादि कई आहे जो मुंहिंजी डेथ थी वई न घर वारे खे चवंदसि पूरी डेथ अल्लाह साईं तोखे ज़िंदगी जे वॾी वॾी ऐं ॿुध न छोला वोला न विझे ख़र्च न कर पीज़ जे पीज़ पटाटनि में बिरयानी ठाहे मोकिल त आउं ख़ुशि थी वेंदुमि अल्लाह तो जेती कंजूस न है मूंसां मसलो इहो पचाए केरु बस अदी छा कजे पचाए त ख़ालिद शाह खे हिते ई तूं बस चांवर वठी ॾेसि हिनखे हा ऐं पीज़ वठी ॾेसि ऐं आलू वठी ॾेसि उते पचाई त घर वारा ई कोन छॾींदा। अच्छा वाह वाह बिरयानी तव्हां वापसि अचो ख़ैर सां ऐं एड्रेस ॿुधायो या कोई माण्हू माणे त वधीक बहितर आहे। बस सही आहे डन थी वियो जेको चवंदा हुकुम तव्हांजो भाउ हिते नंढड़ी शइ ते परेशान बस अदी आउं परेशान त इन करे यार 2 साल घणा साल थी विया तूं होॾे त न ईंदी हुजे ख़बर अथव हिकिड़ो पॉइंट अगरि माण्हू खे कंहिंजो हथ थो अची वञे न पोइ माण्हू खे न छॾींदो आहे। तव्हांखे बिरयानी जो कोई शौक़ु कोन्हे अती तंग करण जो शौक़ु आहे। न इहा कहिड़ी ॻाल्हि आहे इन बहाने पंहिंजी भेण सां मिली वठंदासीं। चलो वेलकम तव्हां उहो त मां तव्हांखे रोज़ चवां थी घर तव्हांजो जॾहिं अचो मोस्ट वेलकम जेतिरा माण्हू अचो कोई ॻाल्हि न आहे। न धीअ हाणे मानी खाइण वरी घर अचूं तुंहिंजे इहो सुठो आहे। न मुंहिंजे हस्बैंड खे सुठो लॻंदो आहे न त आख़िर भाउ आहे त घर आयो आहे न। चलो सही आहे हाणे आउं शो शुरू कयां पियो नयो गेम शो त छो त ख़बर आहे तव्हांखे कंदो त उन में तव्हां अचिजो। मूंखे इजाज़त मुश्किल आहे पोइ इजाज़त जी ॻाल्हि कर न बाक़ी इहा कहिड़ी ॻाल्हि की हा ये अची सघां थी शो में लेकिन कैमरा जे साम्हूं नथी अची सघां। हा बस सही आहे डन थी वियो इहो चलो सही आहे डन थी वियो पर पोयां गानो ॿुधंदासीं आदि सफ़िया ॿुधाए परियां बीठी आदि हा ॿुधाए माइक ते फुल पर्दे से ईंदो हा पर्दे जे पोयां आदि सफ़िया हा ॿुधाए बाबा ॿुधाए मुंहिंजो घर वारो वैसे बि चवंदो आहे सॉन्ग गाईंदी कर माण्हू वेट कंदा हूंदा मूंखे एतिरी त मतिलबु फेमस थी वई आहे न। हा फेमस आहे सफ़िया मुंहिंजे प्रोग्राम जी कॉलर उहा आहे जो जे अचण सां शो कंप्लीट थी वेंदो आहे। अच्छा वाह वाह चलो तव्हां बि त कुझु ॿुधायो वेंदे बस हाणे ख़ाली मस्का मारे जान छॾाई वे कहिड़ो ॿुधायां अॼु माना दिलि सुठो पियो दिलि जो मौसम सुठो आहे त तव्हांखे ॿुधायां थो सुठो गानो बस कोई सूरन वारो ॿुधाए हा हू ॿुधाए न मुंहिंजे सॼणे खे चयो मुंहिंजी ॾेई मयारूं किथां ईंदो आहे इहो मूंखे हो मुंहिंजे सॼण खे चयो मुंहिंजूं ॾेई मयारूं ॾाढी सिक लॻी आहे अॻियां अचे कोन थो वञे मुंहुं ॾेखारे मतां मौत मारे मुंहिंजे दर्द जो को करे दवा दारू ॾाढी सिक लॻी आहे मुंहिंजे सॼण खे चयो मुंहिंजूं ॾेई मयारूं ॾाढी सिक लॻी। वाह 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 चलो ठीकु आहे थैंक यू सिक ख़तम थी वई प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तम थी वियो ठीक ओके अल्लाह हाफ़िज़ अदी सफ़िया असां सां गॾु वई फ्रॉम कराची ऐं गुलशन जिथां बि हुई कराची मां सो थैंक यू वेरी मच जी अॼुकल्ह शाह साहिबु ॾाढी माना एनर्जेटिक लॻो पियो आहे माना ओवरऑल हर शइ में माना ही आहे गुड वेरी गुड सो मूंखे मुंहिंजी पूरी टीम खे दुआउनि में यादि रखंदा वेंदे मां इहो ज़रूरु चवंदुमि त तूं ग़मनि में न मिल पर ख़ुशियुनि में त आ मुंहिंजे दर्दनि सां तुंहिंजो वञे बि त छा मां अकेलो रोई त सघां थो पर अकेलो खिलणु मुंहिंजे वस में न आहे हाय छा कजे सो इन जूं ॿ लाइनूं शुरू वारियूं बि आहिनि कीअं आहिनि जीअं विसारे वेही रहे ओ पिरी तीअं विसारे छॾणु मुंहिंजे वस में न आ मूंखां पर पुठ रुसी या इन तरीक़े जी ॾाढी ज़बरदस्त लाइन उहे मां तव्हांखे ॿुधाईंदुमि सो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाइण ते पहुची चुको आहे इरफान खे सैद ख़ालिद शाह साहिब खे नईम खे ऐं आरिफ़ खे सभिनी खे दुआउनि में यादि रखंदा
इंशाल्लाह ज़िंदगी क़िस्मत तबियत सां त वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी ऐं हिन हफ़्ते जेकॾहिं न वियुमि ॿाहिरि त तव्हां सां नेक्स्ट वीक ज़रूरु मुलाक़ात थींदी पर 2-3 ॾींहं माना अचानक जंप पढ़ंदुमि छो त अचानक मूंखे कॉल अचणी आहे अचानक मूंखे वञिणो आहे ऐं मां घुमणु फिरणु कोन वेंदो आहियां मां सही ॿुधायां तव्हांखे मां घुमणु फिरणु काॾे कोन वञा मां वेंदो आहियां पंहिंजे कमुकार सां वेंदो आहियां सो अचानक मूंखे कॉल अची वेंदी ऐं अचानक मूंखे मूव थियणो पवंदो इन जे करे कुझु बि थी सघे थो सो वरी मुलाक़ात थिए थी लव यू ऑल गुड नाइट टेक केयर अल्लाह भाई तन्हाई तारा तुझी याद था यारन ही तन्हाई तारा तुझी याद था यारन जो गॾजन था सारा तुझी याद था यारन ही तन्हाई तारा तुझी याद था यारन हिरण तू हर वसकारा संजान बीठा मुखे हिरण तू हर वसकारा संजान बीठा मुखे स्याणन मंझ वेचारा तुझी याद था यारन कन ही लाए कन चारा तुझे अखड़िन जे आडो कन ही लाए कन चारा तुझे अखड़िन जे आडो ही सब दुनिया वारा ही तन्हाई तारा तुझी याद था यारन किस्मत हुई अड़ी प्यारा ये जीवन अकेलो किस्मत हुई अड़ी प्यारा ये जीवन अकेलो थी व्या दूरे किनारा तारा तुझी याद था यारन ही तन्हाई तारा तुझी याद था
ॾियारनि जो गॾजन जो गॾजन जो गॾजन था सारा तुंहिंजी यादि था ॾियारनि ही तन्हाई तारा तुंहिंजी यादि था ॾियारनि लाइव विथ राजा तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।